आम मानू पर हमअसर अगवाणन में भी तमाम घणी रसाई ऐं ज़ाती हुज हासिल हुई। बशीर खान कुरैशी जी तबियत जो सब खां निरालो अंदाज संदसि अवामी स्टाइल ऐं फ़क़ीरी मिजाज हुयो, जंहिं सबबु हू सिंध जे सियासी कारकुननि जी हिकु वॾी अक्सरियत खे हर वक़्तु दस्तियाब रहंदो हुयो। पंहिंजे सियासी कारकुननि, दोस्तनि, ॻोठाणनि ऐं समूरी राजूणी उथणनि वेहणनि में हू ज़ाती तौर शिरकत कंदो हुयो। पंहिंजे तालुकदार जी हर खुशी गम में शामिल थियण संदसि ज़ात जो सभ खां ताक़तवर पासो हुयो, जंहिं सबबु खेसि तमामु घणी रूहानी सघ पिणु हासिल थींदी रही। दरिया दरिया हुन जो मन हो, सहरा सहरा नैण हुया, पल जो पांधीअड़ो आयो हो, वञणो हिन खे दूर हुयो। हू पंहिंजे इन मिज़ाज ऐं आजिज़ी सबबु माण्हुनि में न रुॻो तमामु घणो मक़बूल हुयो, पर संदसि उन सभा करे हू सिंध में बिरादरनि अंदरि थींदड़ झेड़नि निबेरण ऐं धुरियुनि खे माठो करण में पिणु पंहिंजो मुतहरिक किरदारु निभाईंदो रहियो। आख़िरी ॾींहनि में बि हू सिंध में हिंदू बिरादरी ख़िलाफ़ थींदड़ ज़ाइतुनि ते मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां राब्ते में रहियो ऐं हिंदू सिंधियुनि जे एहतजाजनि में पिणु शिरकत कंदो रहियो। बशीर खान कुरैशी जी सियासत जो ॿियो अहम पासो सिंध जी क़ौम परस्त सियासत जो मर्कज़ कराची शहर खे बनाइण जी शऊरी कोशिश हुई। पंहिंजी पार्टी जो मर्कज़ कराची में क़ाइमु करण ऐं शहर में सिंधियुनि जा तमामु वॾा मेड़ाका ऐं मार्च बर्पा करण संदसि ई क़यादत जो करिश्मो हुयो। कराची में 7 नवंबर 2009 ऐं 23 मार्च 2012 ते सिंधी माण्हुनि जो तमामु वॾे मार्चनि जी अॻवाणी ऐं तक़रीरुनि दौरान हिन सिंध जी सियासत जे नए दौर जी शुरूआति कई। हिननि मेड़ाकनि कराची शहर में सिंध जी सियासी सघ ऐं बशीर खान कुरैशी जे अहम अॻवान तौरु साम्हूं अचण में वॾो किरदारु अदा कयो। बशीर खान कुरैशी पंहिंजे लाइ जंहिं वाट जी चूंड कई हुई, उन ते हू आख़िरी घड़ी ताईं कारबंद रहियो। संदसि ज़िंदगीअ जो मुहवर साईं GM सैयद ऐं सिंध हुया, जंहिंजे तुफ़ैल खेसि माण्हुनि जा धण मिलिया, जन खे हू हिकु अणडपे ऐं सचे भाॻे तौरु झरझन घुमाईंदो ऐं झुंगारींदो रहियो। ऐं ईअं ई 7 अप्रैल जी हिकु राति जो हू पंहिंजे पुठियां लखे रंजीदा दिलुनि ऐं अखियुनि में वहंदड़ आबशारनि खे पुठियां छॾे पंहिंजे अबाणे शहर रते देरे में मिटीअ सां गिराटड़ी पाए हमेशह लाइ सुम्ही रहियो। छा नारा छा नींहं हुया, हू मुड़ुस हुआ या शींहं हुया, जे डूंगर डेल डकाए विया, गजगोड़ करे गरमाए विया, हू प्यार पतंगा खामी विया ऐं केॾो दूर उॾामी विया, पर तुंहिंजे मुंहिंजे ॾीए में हू पंहिंजी जोत समाए विया।